जल माए, सुरत करो मेरे साइया, हम हैं भोजल माए। आप ही बह जाएंगे जे न पकड़ी बाएं, आप ही बह जाएंगे जे न पकड़ी। सारी हो जाए तो शुरू करा। आ महे जाके न पाया तो आ महे जाके न पाया मकर जो का। आ महे जाके न पाया मकर जो का। आ महे जाके न पाया मकर जो का। जो का Yeah.
जेके नवा माण्हू हिते वेठा आहिनि जेके ख़बर ई कान्हे का उहे माण्हू मां हथ थो मथे घणा ॼणा आहिनि सभिनि जो त ॿुधल आहे न मां कहिड़ो ज्ञान हिकिड़ो हिकिड़ो चौको चार ॿार हिकिड़ा आया चई असां हम कच्छ लीला देख के जाएंगे मां बि चयुमि भाई ठीकु ऐं कथा सभिनी खे ख़बर आहे भक्त नामो मां थोरे में करे छॾियां कच्छ लीला में आनंद ईंदो या कथा त तव्हांखे ख़बर आहे उन नंढड़ो ॿार भॻवान खे खीर पियारण जे लाइ केतिरा जतन केतिरा प्रयास केतिरियूं क्रियाऊं केतिरो कीअं पर भॻवानु न आहे जेसि ताईं तूं भॻवान में भावना बिल्कुलु सची न कई थी जंहिं बि सची भावना कई आहे त भॻवानु प्रगट थियो आहे नामे रामकृष्ण परमहंस मीरा चाहे सूफ़ी जेके चवंदा आहिनि अलो आशिक़नि जा कम पाण करे न त केरु निमाणीअ ते नज़र धरे अहिड़ा सूफ़ी जंहिंमें परमात्मा में विहंदा आहिनि ईअं न त चवनि असांजा कम कर पोइ अंदरि वेही उनखे यादि कंदा आहिनि बिना पैसे पाइए बेपरवाह रहने सिक मोग खजाने या शाह आहिनि बिना पैसे पाइए बेपरवाह रहने जेके मौज खजाने या शाह आहिनि गम कॾहिं न कनि खुश दिल था रहने गम कॾहिं न कनि खुश दिल था रहने तन जो चंद्र हुंदियो रह भर तो भरे तन जो चंद्र हुंदियो रह भर तो भरे ओ अल्लाह आसन जा कम पाण करे ओ मौला महसन जा उहे रंग ज़माने मां साजारनि उहे मौज अलती थामारनि हिकु तौकल ते था अल्लाह आणे ने हिकु तौकल ते था अल्लाह आणे ने से त दुनिया जे झंझट खां रहने परे से त दुनिया जे झंझट खां रहने परे हो अल्लाह आसन जा कम पाण करे हो मौला मस्तन जा उहे जागे जूगे तरन दरिया वेही विच ॿेड़ीअ ते कनि याद अला तन जी केरु लहंदो भला सुध या समा तन जी केरु लहंदो भला सुध या समा हीअ जान बरीअ घरी कान सरियो अल्लाह आसन जा कम पाण करे हो मौला मस्तन जा अहिड़ा आशिक़ भई असां आशिक़ न आहियूं असां कुन कुना कुन करूं केॾी महिल खणी यादि कयोसीं सो बि छा मां दुख मां लोभ मां भॻवान हीअं कजांइ भॻवान हीअं कजांइ ठग कंहिं मतिलब खां कंहिं कारण खां कोई बि कम थी सम्झजांइ व्यर्थ थी अकारण कोई कारण न बसि सिर्फ़ु यादि उनखे तूं यादि कर कोई कारण खां न मां यादि कयां त मुंहिंजो ही कमु थिए मां त उहो भॻत न आहियां और सभु माण्हू इहो ई कमु कंदा आहिनि छा कंदा आहिनि कुझु खपंदो अथसि त भॻवान खे यादि कंदा आहिनि भॻवान खे तूं फेराए तूं पोइ भॻत आहे तूं ईअं चाहे थो तूं सही न कयो थी जेको अहिड़ो बेशुकुर आहे जेको अहिड़ो शिकायत वारो आहे जंहिंखे संदेह आहे मां अहिड़े माण्हूअ जे लाइ
वो कम त न थींदुसि जेतिरो अथसि उहो बि हली वेंदो ऐं जेको ख़ुशीअ सां आनंद सां ऐं चए थो बसि मां चाहियां ओ ख़ुशी आहियां ख़ुशी आहियां ख़ुशी आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशी आहियां ख़ुशी आहियां ख़ुशी आहियां ओ बाबा तुंहिंजी ख़ुशी आहियां उनके अञा मिलंदुसि खूब मिलंदुसि उनके संतोष भी आ प्रेम भी आ उसको मिलेगा वो कॾहिं मोहताज न थींदो हाणे ईअं बि न मिलंदुसि जेको भॻवान खां माण्हूअ खे धन मिलंदो आहे त सम्झो था जंहिंखे वधि में वधि धन मिलंदो आहे मां 90% उहो भॻवान खां परे थी वेंदो आहे उनमें अहंकार अकड़ सभु अची वेंदो बिन मिटाई ख़तम थी वेंदसि अहिड़ो भक्त खे कंदो ई कान भॻवान उहो चवंदो वरी मुंहिंजो भॻत वरी न मिली वञे धन वरी मूंखां ई फिरी वञे अहिड़ो धन हुनखे न ॾियां अहिड़ो धन खपे बि कान अहिड़ो खपे बि न जंहिंमें मुंहिंजो परमात्मा मूंखे यादि खां विसरी वञे मूंखे धन छा कमु ईंदो कहिड़ो कमु ईंदो निर्वाह जे लाइ हुनखे खूब मिलंदो आहे बाक़ी हे पैसा हे ठिकर ये ही पिया हूंदा मरी वेंदे सभु पिया हूंदे हिकारी पुटनि खे बि ग़लति आदतूं पइजी वेंदियूं जेके बिना महिनत जे वेठा ऐश कंदा गंदियूं आदतूं चवंदा आहिनि शाहूकारी ॿार चरियो चुटू अहिड़ा ॿार हीअं गोबो निकिरी ईंदो अथनि ऐं हीअ पंहिंजी महिनत कनि बाप कमाई त हा भक्त खे मिलंदो खूब हुनजो निर्वाह थियो कॾहिं ॿुधो अथव कंहिं भक्तो जी परेशान थी सभु कम हुन जा थिया आहिनि इहो गीत ई हुनजो अलह आशिक़नि जा कम पाण करे अटक हुनखे आडंबर अगरि ॾींदो भॻवान तूं सोच आडंबर में ॾाढो ग़लति आहे आडंबर भीड़ जाए सही न आहे भक्त त लिको वेठो हूंदो चवंदो मूंखे अगरि इबादत में काई बि रंडक पई त मूंखे बि पैसा ई न खपनि घर गृहस्थ में वरी घणा पैसा जीअं जंजाल असांखे जेतिरो आहे असांखे मिले थो साईं नितनाथ जी जी जामे कुटुंब समाज मैं भी भूखा न रहूं अतिथि भूखा न जा बसि ॿियो छा खपे सभु आहे कंहिं ॻाल्हि जी कुझु ऐं कोई अहिड़ो माण्हू ईअं हुजे जेको चए वाह मां ख़ुशि आहियां मां ख़ुशि आहियां हा उहो पहुची वेंदी परमात्मा ऐं सदाई दुखी केॾो बि धन अची वञे अंदरों खोखो थींदो वञे धनपति माण्हू सम्झंदा उहो वरी वेंदा वॾे पार्टियुनि में रिलायंस क्लब ही क्लब हो क्लब छाजे लाइ अंदरि ख़ाली आहे अंदरि ख़ाली परमात्मा खां सवाइ भरजंदी परमात्मा सां भरजंदी धन ईंदी अंदरि ख़ाली हूंदी अंदरि त सवाइ भॻवान जी अथा तो भक्ति जिज्ञासा इन सां ई अंदरि भरजंदी न त पैसनि सां त अंदरि न भरजंदी ॿाहिरों आडंबर वधी वेंदी खोड़ वधी वेंदी खोड़ मकान अची वेंदे जहाज़ अची वञनि बसियूं अची वञनि कारियूं अची वञनि ॾाढो आडंबर थी वेंदी पर अंदरि खोखो थी वेंदी ऐं प्राय मां सभु न चवां सभु न चवां प्राय हालत इहा ई थींदी आहे सिकंदर जहिड़े माण्हूअ जी हेॾी जंहिं दुनिया ते राज कयो आख़िरी में छा थो करे सघे रोए जंहिं पंहिंजी अर्थी अहिड़ी कढी जंहिं दुनिया में अॼु बि ताईं कंहिं कढी ई कान्हे मुंहिंजा हथ ॿाहिरि कढो मां हेॾो कयो मूंखे मिलियो छा मां ख़ाली थो वञा हथ ॿाहिरि अहिड़ी अर्थी कंहिंजी न निकिती आहे अॼु ॾींहुं ताईं न इहो भला आख़िरी में सिकंदर खे हिकिड़ो अहिड़ो अची वियुसि की भई माण्हुनि खे त ख़बर पई मां सॼी दुनिया जे मथां राज कयो वञे तूं ख़ाली हथ जंहिंसां मुठी वरी बि माण्हू ॿधी ईंदो आहे ॿार पैदा थींदो आहे त वरी बि मुठी ईअं भरे ईअं भरे ईंदो आहे मुठी बांध के आया जग में वरी बि कुझु आशा खणी ईंदो आहे वरी वेंदो आहे त हाथ पसारे जाएगा हथ ख़ाली वेंदे
कुछ न खणी वेंदे कूड़ कपट कमाए बि किनो पाण थे कंहिंजे लाइ कमाए जनीअ कारण कूड़ कमाए हो जनीअ कारण कूड़ कमाए सदन ॾींदे पोट अगड़ा सदन ॾींदे पोट भाया छो सुनो माया मेरे लख करोड़ी ओ माया मेरे लख करोड़ी पैसो न दींदे रूप लगड़ा पैसो न दींदे रूप भाड़ा शो सुनो रखा रह तू राम जे रंग में अथा तो भक्ति जिज्ञासा रखा रह तू राम जे रंग में सत्संग माती दे मोख अगड़ा सत्संग माती दे मोख भाड़ा शो सुनो पिवानंद में लड्डू वने थोलो अगड़ा लड्डू वने थोलो भाड़ा शो सुनो पिवानंद में भगवान के निंड दिए थे तो खीर तो प्यारे कितने आनंद करे थे ओ बुधवार कन्हैया ओ बुधवार कन्हैया कथा तो तव्हांखे मां ॿुधाई कान्हे पहिरियों ई चालू सभिनी खे ख़बर आहे उहो ॿार ॾाढा हीला हलाए थो सभु कुझु चए थो भॻवानु मुंहिंजे नाने सां त पीअंदे पर हुन ॿार ॾिठो नानो खीर पीआरींदो आहे इहे जेकी तव्हां औपचारिकता कंदा आहियो उहे पीआरींदो जीअं तव्हां भोग लॻाईंदा आहियो भॻवान को भोग लॻे भॻवान को उहो भोग न हुयो नामे ॿार जो ईअं न हुयो ऐं पंहिंजे नाने खे वचन वरितो जेसिताईं भॻवानु न पीअंदो तेसिताईं मां अन्न ग्रहण न कंदुमि न मां खाईंदुमि न कुझु कंदुमि न सम्झो ॿार आहे ईअं ई थो चए हुनजे अंदर में ठानियल पर चए पियो मां छा कयो आहे जो मां नानो त सुबुह जो उथी करे खीर पीआरींदो ऐं मां खीर काई ग़लती थी वई आहियां उहो त चए थो दस कहिड़ी मूंखां थी आहे का भुल त खणी बचिया कहिड़ी मूंखां थी आहे का भुल त खणी बचिया कहिड़ी मूंखां थी आहे का भुल त खणी बचिया कहिड़ी मूंखां थी आहे का भुल त खणी बचिया
नामे चई काई भुलत थी आहे मायन खां भुल थींदी आहे जेॾी महिल मिर्च विधाइनि या न विधाइनि हिकिड़ो कमु कंदी आहे मिर्च विधा अलाए न विधा नामे बि खणे अलाए मां छा कयो अरे नानो पहिरियों सनानु पाण कंदो पोइ भॻवान खे कराईंदो बाबा खूह में विझोसि खूह में सनानु करायो खूह में भॻवान खे विझोसि हे माण्हू आहे न त स्विमिंग पूल में बाबा भगवान के अंतर्यामी के मां स्विमिंग पूल में विझां तोखे विझाए स्विमिंग पूल में थधि लॻई हाँ तरण ई लेंदो त अॻो टपा ॾींदी अंदरि स्विमिंग पूल में भगवान के सनानु करायूं था पिया ईअं शैम्पू लॻायो शैम्पू हाँ शैम्पू पतंजलि हाणे भगवान के शैम्पू लॻे हाँ भगवान के शैम्पू लॻाईंदा आहियूं शैम्पू हूंदा छा ओॾी महिल शैम्पू भगवान के सनानु करायूंसि कपिड़ा बसरा पाराए करे भगवान के तैयार करायसि बाक़ी चई अञा हिकिड़ी ॻाल्हि हुई भगवान जी आरती कंदो हुयो आरती बि कयूं बाबा छेणा साईं थियो छेणा छाजे लाइ बाबा धूप वास धूप हे पंहिंजे घर में मूंखे लॻे थो छेणा ॿारे करे वास धूप कंदो आहे मच्छर भॼी वञनि भगवान खे त न मच्छरनि खे भॼाईंदो आहे अरे भगवान जे लाइ कुंगू केसर जी अगरबत्ती ॿारींदासीं की न तूं ई ॿारींदा छेणा लक्षण बि इहो ई तॾहिं त बाजो थो वञे दुकर थो वञे हा भाई हा पहिरियों टीको लॻायूंसि सिर बाबा सिर हिन जी घरवारी ईअं कंदी अथव ॿुधूअ जी अथव साईं कटनीअ जी सुबुह जो सनानु करे सिर गही करे पुछंदी आहे जय उधू महाराज ईअं कंदी आहे तुंहिंजी घरवारी वेठी त कान्हे का हिते हा बाबा इहे घरवारियूं थी ईअं कंदियूं थी कम अंदरों ग़लति मुंहिंजी घरवारी हिते कान्हे न आहे त कान न मां बि पंहिंजी घरवारीअ सां जिम में राति जो जंहिं शादी कई मतिलबु साल 1.5 साल थियो असांखे रोशनी चावल रोशनी बि कान्हे न हिते नंढड़ी रोशनी ऐं साल जी रोशनी ऐं मां ईअं घर अचां रोटी खाऊं मां खावां 4 फुल्का मुंहिंजी घरवारी खाए मां रोज़ु ॾिसां हिकु ॾींहुं खाए मां चयो भला में त ठीकु आहे त मां चवां मां ॿियरंदी थी वञे भई तूं हिकु फुल्को थी खाए मूंखे वणाईंदी छा नथे में बुख जी दवा वठी ॾियईं डॉक्टर चई न ठीकु आहे मां हिकिड़ो फुल्को थी खाए बिल्कुलु मां 4 थो खावां चई तव्हां दुकाननि ते हेॾी कमु था कयो पिया पोइ हाणे तव्हां 4 खायो त पोइ मां हिकिड़ो ई ठीकु न ठीकु आहे भई हाणे नथी दवा पई वठे हिकिड़े ॾींहुं पगड़ियूं मां आयुमि सियारे जो टाइम पगड़ियूं था थी वई मां आयुमि ऊंधे थी वई घर आयुमि 7 बजे हेॾी सारी थाली भरियल दाल पियल वाङण पटाटा पासे खां पापड़ हुई दाल में तरे पियो मां केरु खाईंदो हेरोतरी रोशनी हेॾी थाली रोशनी खाईंदी साल जी रोशनी मां ॾिसां मां वेठो ॾिसां रोशनी खाने हिकु 4 पाण खे हिकु रोशनी 4 पाण ॾिठो भेटा थाली चट राति थी जंहिं महिल खाइण मां वेठुमि नेमन सां खाधे हिकिड़ो मां ॿी खाए चई नथी वञे मां शोर में मुंहिंजी थाली खाई वई बीठी त कान्हे न हिते हींअर वरी मां सां वरी नाराज़ थी वञे कान्हे न वेठी ठीकु आहे हाणे हुन बि तिलक चई लॻाइसि तिलक लॻाइनि भॻवान खे आरती कर गाड़ी जो समय भी थियो आहे तूं बि सॼियूं आरतियूं नथा कयूं पिया या तूं कई चीज़ सॼी सम्झजांइ खणी हाँ सॼी सम्झजांइ खणी ठीकु आहे हाणे पीअंदो न कीअं पीअंदो भाई चवनि था पीअंदो ओ ॿुधो अर्ज कन्हैया ॿुधो अर्ज कन्हैया
नुसे वही नो खीर हाँ बिल्ली नुसे वही नो खीर अरे तो बिल्ली आई कान है बिल्ली जी आई कान है कैंप में ही बिल्ली कान है ताई गोंदिया में बिल्लियों कारियूं मच्छियूं सब होते हैं हाँ नजर नजर वठो ये सही तो चे मतलब नजर लगी हुई नजर नजर वठो ये खोड़ माण्हू वेठा आहिनि बम्बई जा भोपाल जा ये नजर तो खणी जो कारो तो त हे सां न वांगण सां कंदासीं हे भाई वांगण मां उछला साहिब जो वांगण ड्राई पूरी रधे दी सुभाणे उहा भाॼी करे थी भॻवान जी नज़र जी पटाटा पंहिंजा विझे वांगण ते मतिलबु ईअं न हिकु ई वांगण विझिजे कोई 5-6 किलो विझिजे ख़लक ॾाढी आहे असांजे घर वञे त पोइ त असली 20-25 किलो भाॼी कजो ॿाहिरि खे मिलियो चऊं जाए मिलियो केरे बिलासपुर में हाँ उतो करे जाए भाॼी वेंदी आहे अमरकंटक में न हिते ई वञे हा करे ईंदी पाणे भाॼी हा हाणे नज़र वॼी हाणे पीअंदो न रोटू पीअंदो न हाणे ओ ॿुध वारे भगवान होॾी होॾी थो वञे मां भेजे वञा थो उमिरि खां था चवनि पिया सभु ॾेई छा हाणे नामो चवे थो मां तव्हां खां बि पुछां तव्हांजे लाइ त पार्सल थियल आहे बाक़ी जेके वेठा आहियो भॻवानु खीर अगरि न पीअंदो तव्हां रोटी खाईंदव जोर सां ॿुधायो हाँ कोई न खाईंदे भॻवान सभु बुख ते पाप तुंहिंजे मथो लॻंदी ऐं हेॾी देरि थी थींदी कंहिंखे बुख लॻी थी काई बि रोटी खाईंदो 4 बजे कढ़ी चांवर खाधा अथव हाणे घणो थो थिए पियो 10 था थियनि पिया हेॾा कलाक थी विया आहिनि भॻवानु न पियो त चए छा थो हो ॾिस बिल्कुलु नन्हो अखर कढी वेठो आहे भक्त केॾी महिल भॻवान खे मनाइण जे लाइ भॻवान जी उपमा सभई मिली करे भॻवान जी उपमा कयूं पोइ मथां राज़ी थी वञे कहिड़ी उपमा कृष्ण तोसां प्यार कंदो ई रहां कृष्ण तोसां प्यार कंदो ई रहां
आए भी बारह तेरे अमरकंटक में टिके रहता नहीं भगवान खीर पिए कान तो पी वयो पी वयो पी वयो पी वयो पी वयो हिन जी मां हिनखे जंहिं महिल प्यारी हुई त चवंदी पी वयो इहा ई लक्ष्मी कंदी हुई पी वयो ऐं हीअं बि कंदी हुअसि चङो भला नथो पीए पियो मूंखे बि यादि आहे अम्मा ईअं चवंदी छा कंदी चवंदी चङो खीर नथो पीए त मां अखियूं थी ॿुधियां तूं पी वञ असां बि ईअं करे ॾिसूं मतां अंदरों ईअं पी वञे ऐं चवे ठीकु आहे न ॾिसनि ईअं करे मतां असां बि ईअं करे था ॾिसूं छा कयूं मां अखियूं थो ॿुधां तूं पी नचे बि अथो भला पी नथो मूंखे हिननि जो बहुत हुते ॿार वेठा आहिनि गाॾी जो समय त न खीर जल्दी पीआरणो पवंदो खीर फिको फिको त कोन्हे बाबा फिको फिको हे भला पोइ थो ॿुधो न पीए त मां पीआं अलाए शुगर वुगर त कोन्हे बाबा अलाए शुगर वग़ैरह त कोन्हे बाबा हा अलाए शुगर वग़ैरह कोन्हे भॻवान खे शुगर शुगर तोखे शुगर जो ज़मानो आहे शुगर असांखे थींदी भॻवान खे शुगर थींदी आहे
ये मतलब खीर हो ये फिको ये चए तूं भॻवान न पियो त मां पी वञा नज़र हिन जी अथसि अपनी हाँ छा हाँ बिल्कुलु शुरू खां वठी तो चए हिन जी नज़र अथसि ये गोदिया वारा मथां नज़र ई मुंड खां था वठनि था हाणे जल्दी सां हे ॿार बि वञनि पोइ ॾिसूं था पिया खीर पीआरियूं पर अञा सिर्फ़ु नामो भॻवान खे ऐं चेतावनी ॾिए थो चएसि तूं भॻवान घर न पीअंदे त आख़िरी मां त कुझु खाईंदुसि कान पर तुंहिंजे साम्हूं मां ई मरंदो आहियां सचाईअ सां टे दफ़े माण्हू चवंदा आहिनि मां मरंदो न आहियां मरंदा न आहिनि बहानो कंदा आहिनि पर उहो ॿार सचाईअ सां पर अञा ॾिख चएसि थो पियो तॾहिं भॻवानु पीए त कान थो चए थो छा थो चएसि चयो नामे चाकू ॾेखारियो हाणे इहो ॾेखारियो हाणे पीअंदो ढिजा रास जा हा तोखे ढिजारिया हे हाणे हाणे भाई खीर पीआरियो ताईं ॿार हिते वेठा आहिनि मुंहिंजो टाइम थियो आहे कठे लाइ कर त 3 कलाक हली वञे हाणे मिड़े इहो बि हिकिड़ो कर ॿारनि जी इच्छा हुई हे कीर्तन लाइ मां उन्हनि जो ॿारनि जो थोरो वेठा बि वेंदासीं पोइ जॾहिं खीर पीआरी में हाणे मां खीर आख़िरी हाणे भॻवान जी काती बिल्कुलु झले करे कंध ते ऐं नामो छा थो चवे पियो नामो काती झले करे छा थो चवे खणी काती पंहिंजे कंध ते ॾिठो नामो खणी काती पंहिंजे कंध ते ॾिठो नामो पाण
भगत सां टुकड़े में भगवान पे भगत बि न पोइ छॾेसि वैसे सचाई सां ॿिन्ही जो पाण में कमु थियो भक्त ऐं भगवान पाण में मिली विया इहो ठीक आहे और तव्हां सभई ख़ुशि आपको जाओ बेटे हम जाओ हो गया अब मैंने अमरकंटक वाला हली मां खीर भी जल्दी तैयार कर दो अमरकंटक वाला हाँ आदेश न तो पुत्र बड़ी पोट टिकट ही नहीं मिलेगी गाड़ी मुश्किल से मिलेगी हाँ भाई कृष्ण को साथ मिली हो तो हाँ सब चार सांगे तो सा ओ कृष्ण ही कृष्ण ही ओ कृष्ण ही कृष्ण ही कृष्ण ही कृष्ण ही मुखे संकर वही सिर कया कर
प्रार्थना करे तंहिंखां पोइ केक कटींदासीं बाक़ी तो हलीगा भाव अंदर में भाव था कान हिकिड़ो गुरों तो बाबा मन में विश्वास अहिड़ो सकोरे कान हिकिड़ो गुरों तो बाबा मन में विश्वास अहिड़ो सकोरे
आखिरी तुक्का याचा आहे सद्गुरु ना एकही तुक्का याचा अच्छो ओठे गेज संसाथी दिलरी करे जय दया सारो भावो ओठे गेज संसाथी दिलरी करे जय दया सारो भावो But